आईनाज़ ठाणे रुकंदासीं तलहार जो ॻोठ हाजी बख्श चांग में निंड सुतल पोरियत मथां ट्रक चढ़ी वई। अफ़सोसनाक ख़बर है अवांखे अपडेट कंदासूं त हादसे में मुल्तान वासी मोहम्मद अंसर जट थॾे ते ई फौत थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। तलहार वेझो ॻोठ हाजी बख्शण चांग में निंड सुतल पोरियत मथां ट्रक चढ़ी वई आहे। नतीजे में मुल्तान वासी मोहम्मद अंसर जट थॾे ते ई फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं तलहार मां ताहिर समो खां। जी ताहिर, छा तफ़सील आहिनि? बशारत तलहार वेझो ॻोठ हाजी बख्श चांग में निंड सुतल पोरियत अंसार जट ते जेका तेज़ रफ़्तार ट्रक हुई उहा चढ़ी वई। जेको पोरियत हो जो ज़ख़्मी थी वियो। ज़ख़्मी खे तलहार इस्पताल निहंदे पियो त उहो इस्पताल खां पहिरीं उहो फौत थी वियो। जॾहिं त चटो गुलामेदर थाणे जी हद ऐं तलहार पुलिस पारां हद जो ॼाणाए का बि कार्रवाई कोन कई। जेको मुल्तान वासी आहे मोहम्मद अंसर जट, जेको मुल्तान जो रहवासी है, 24 साल जी उम्र है, जो तलहार लग ॻोठ बख्शजांग में गिदरे जे फार्म से सुतो पियो हो, जंहिं ते ट्रक मथा चढ़ी वई। जी ठीक है ताहिर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।